मोरो ख़बर शामिल कजे थी। मोरो सिंध मां सितां सिंधी अल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद पारां सिंध तोड़े ॿियनि केतरन ई मुल्कनि में सूफ़ी राॻ ॻाए पंहिंजे सुरनि जी आलाप ज़रिए तमाम वॾो नालो क़मائيندڙ मोरो वासी सूफ़ी वैराॻي सौढल फक़ीर लग़ारी जी लाॾाणे ते ताज़ियत कंदे गहरे ॾुख ऐं अफसोस जो इज़हार कयो आहे। सैयद चयो त सूफ़ी राॻी सौढल फक़ीर लग़ारी जे विछोड़े ते फ़न में वॾो ख़ाल पियो आहे। हू सिंधी क़ौम जे दिलि जो आवाज़ हो। संदस सुञाणप गेड़ो वेस ऐं सिंधी टोपी हुई। सूफ़ी राॻी सौढल फक़ीर लग़ारी जो विछोड़ो सोगवार ख़ानदान ऐं सिंध वासियुनि समेत समूरनि ॿुधंदड़नि चाहींदड़नि लाइ न विसरंदड़ सदमो ऐं वॾो नुक़सानु आहे। सैयद वधीक चयो त ॾुख जी हिन घड़ी में सिंध यूनाइटेड पार्टी जे क़यादत मरहूम सूफ़ी राॻी सौढल फक़ीर लग़ारी जे ओस ते लाॾाणे ते समूरे ख़ानदान सां बराबरि जी शरीक आहे। सैयद दुआ कई त अल्लाह तबारक व ताला मरहूम खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए, मरहूम जी मुग़फ़िरत फ़रमाए, मरहूम जा दर्जात बुलंद फ़रमाए ऐं मरहूम जे समूरनि सोगवार पोयरनि खे सब्र व जमील जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।